Assalamu alaikum. This is Abdurrauf. Welcome again. अॼु असां सिंधी जा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs पढ़ंदासीं फॉर स्पेशली फॉर SST टेस्ट। पहिरियां असां कुझु 6-7 लेक्चर असां हिन सिंधी बाबति असां रिकॉर्ड करे चुका आहियूं। अॼु जो पहिरियों सुवालु आहे त नात छा खे चइबो आहे। नात उनखे चइबो आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शारा तारीफ़ कई वञे, उनखे असां नात चवंदा आहियूं। ॿियो सुवालु आहे असांजो क़सीदो लफ़्ज़ क़सद मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे कंहिं तरफ़ या शइ ॾांहुं ध्यानु ॾियणु। हिन क़िस्म जी शाइरी में तारीफ़ या गिला कई वेंदी आहे। ॿियो सुवालु आहे असांजो ॿीच क़दीम सिंधी शाइरी जो क़िस्म आहे। लफ़्ज़ ॿीच कोहिस्तानी लफ़्ज़ ॻ मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे ॻाइणु। ॿियो जे हिन मां असां जेके मोस्टली इम्पॉर्टेंट MCQs हूंदा उहे असां कंदासीं। बक़ाया जेके टेस्ट सां रिलेटेड आहिनि, जेके मोस्टली अची बि सघनि था, बक़ाया असां लेफ्ट कंदासीं। ॿियो असांजो सुवालु आहे त शेर जी पहिरें ॿिनि मिसराइनि खे छा चवंदा आहियूं, त उनखे मतिलबु चवंदा आहियूं। शेर जी पोएं ॿिनि सटरनि खे असां मुक्ता चयो वेंदो आहे। शाइर पंहिंजो तख़लुफ़ जंहिं सटर में इस्तेमालु कंदो आहे उनखे असां मुक्ता चवंदा आहियूं। ॿियो सुवालु आहे असांजो गज़ल जी माना आहे औरत सां इश्क या मोहबत जूं ॻाल्हियूं करणु। ॿियो सुवालु आहे त गज़ल जी अलिफ़ वारे मजमू खे दीवान चयो वेंदो आहे। ॿियो सुवालु आहे त गज़ल खां सवाइ समूरनि अरूज़ी सिन्फ़नि खे मजमूई तौरु नज़म चइबो आहे। ॿियो असांजो सुवालु आहे त मसनवी लफ़्ज़ मसना मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे ॿिटो या जोड़ो। ॿियो सुवालु आहे त आज़ाद नज़म अंग्रेज़ी शाइरी जी सिनफ़ आहे, जंहिंजी अंग्रेज़ी में फ्री वर्स चइबो आहे। ॿियो असांजो इम्पॉर्टेंट MCQs आहे सॉनेट असल में इटालियन जी शाइरी जी सिनफ़ आहे, जेका बाद में अंग्रेज़ी शाइरी में मक़बूल थी। सॉनेट में आई थिंक 14 सटरा हूंदियूं आहिनि। तराइल असल फ्रांस जी मक़बूल नग़मो आहे, जितां अंग्रेज़ी शाइरी में मुंतक़िल थियो। गीत हिंदी शाइरी जी सिनफ़ आहे, जेको संस्कृत लफ़्ज़ में गया मां निकितो आहे, जंहिंजी माना आहे ॻाइणु। हाइको जापानी शाइरी जी सिनफ़ आहे, जंहिंजी माना आहे मुनफ़रद या अकेलो या कलाम आहे। माहिया पंजाबी शाइरी जी सिनफ़ आहे, जेका फ़ारसी लफ़्ज़ माहे यानी चंड मां ठाही वई आहे। इहो हुया असांजा अॼु जा मोस्टली इम्पॉर्टेंट MCQs। असां ॿिए लेक्चर में वधीक असां तव्हांखे सिंधी जे बारे में, सिंधी जा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQ जे बारे में ॿुधाईंदासीं। थैंक यू वेरी मच।